जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा शिकारपुर के लखीदर थाने की हद पुलिस जो शहरियुनि लॉकडाउन ख़िलाफ़ वर्जी करण ते शहरियुनि फरमान चांडियो शहबान चांडियो मथां सख़्त तशदुद कयो वियो हुयो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण ख़िलाफ़ एसएसपी शिकारपुर कामरान नवाज़ पंचू तां नोटिस वठंदे पुलिस एहलकार हुसैन बख्श चन्नू आसिफ जतोई वकील बुर्डो खे सस्पेंड करे छॾियो आहे। ॾाढे ते चढ़े कोन हिणी तां लहे कोन, मेन ज़िम्मेवार एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी जी इंक्वायरी लाइ एसएसपी कामरान ज़रकुन खे मुक़ररु कयो वियो आहे।